जमण बिन किस्मन जो हिकड़ो त आहे 9 रबीउल अव्वल ते जंहिंमें जिस्मानी वजूद हुजूर जो दुनिया में ज़ाहिर थियो। इन में जमाल जो तज़किरो, हुजूर जे हुस्न जो तज़किरो, ऐं हुजूर जो हुस्न असां तव्हांजे अपनाइण जी शइ। भला तव्हां हुजूर वांगुरु सोना थींदव छा? थी भी कोई नथो सघे। हाँ, उन सां उन जो हुस्न ॿुधाइण सां तव्हांखे हुस्न सां प्यार त अॻे ई आहे, पर जॾहिं तव्हां समझदव त नबी असांजो सारी काइनात में हसीन हो, तॾहिं हुजूर सां प्यार वधीक चमकंदो। इहो हुजूर जो ॼमण हुयो जंहिंमें हुजूर जो नालो हो मोहम्मद बिन अब्दुल्ला, यानी अब्दुल्ला जो पुट पैदा थियो आहे, जंहिंजो सोने जो नालो मोहम्मद। बीबी साहबा फरमाईंदी आ, बीबी आमना फरमाईंदी आ त मां रात जो उथंदी हुअसि, हर तरफ मूंखे रोशनी नजर ईंदी ही, पत्थरनि ते घुमंदी हुअसि त मूंखे नरम नजर ईंदा हा, मूंखे ॾाकार ईंदा हा। जॾहिं हुजूर मुंहिंजे बतन मुबारक में हुयो तॾहिं खुशबू महकंदी ही जो काबतुल्लाह जूं घिटियूं खुशबूअ सां भरजी वेंदी। ऐं फरमाओ रात जो चमक ऐं असर जे वक्त में आवाज ईंदो हो सम्मीह मुहम्मदा, ऐं अम्मा इन जो नालो मुहम्मद रख। मुहम्मद जी माना है तारीफ कयल, जंहिंजी रब भी तारीफ कंदो, फरिश्ता भी तारीफ कंदा, पर मुसलमान त तारीफ कंदा ही कंदा, पर काफर भी तारीफ। बाक़ी सवाल थींदो त काफर कीअं तारीफ कंदा हुजूर जी? ये तो सवलो मसइलो आहे। काफी काफरन किताब लिखिया आहिनि, 100 ग्रेड तमाम आला दर्जे जा माण्हू दुनिया में 100। हिकिड़े अंग्रेज किताब लिखियो आहे, उन में पहिरियों नंबर सोने मोहम्मद जो लिखियो। त इन थोरे अरसे में पूरी दुनिया जो कायो पलट करे छॾियो। अंग्रेज भी तारीफ करे, हिंदू भी किताब लिखिया आहिनि। हिकु त इहो अंदाज़, ॿियो अंदाज़ उहो आहे जेको मां सम्झाईंदो आहियां। वो केड़ो त मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ थियल हुजे। तारीफ़ उन जी थींदी आहे जंहिंमें सुहिणा अखलाक, सुहिणो हुजे, सुहिणनि अखलाकनि वारो हुजे, जिस्मानी तरह भी सुहिणो हुजे, अखलाक भी उन जा हसीन। छाखे चइबो आहे? हुस्न जी तारीफ़ छा आहे? उन जो सवलो डेफिनेशन, सवली उन जी तशरीह आहे जेको बेऐब हुजे, जंहिंमें कोई ऐब, कोई आंगुर रखी न सघे। त तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे सोहणे करीम जन पहिरियों जॾहिं तकरीर फरमाई तॾहिं काफ़रन भी चयो हो अंत सादिकुल अमीन जर्रबतुक मिरारा, सोना तोखे असां आज़मायो आहे हिकु दफ़ो न कई दफ़ा, त तूं ज़बान जो सचो आहे, किरदार जो अमानत। जो काफ़रन जो जुमिलो आहे, अञा मुसलमान न थिया, उहो पहिरियों जुमिलो आहे। ॿियो मसइलो उहो आहे जेको थोरो मज़ाक ॾे बि वठी हलां जो तव्हांजी निंड थोरी फिटे। हिकिड़ो हिंदू हो, उनखे चवंदा, उनखे चिड़ हुई हिकिड़ी, ख़ैरियत है, उनखे चवंदा को ख़ैरियत आहे। ख़ैरियत लफ़्ज़ ते हमरा बिगड़ी वेंदो, तुंहिंजी मां तुंहिंजी भेण न छॾे वीचारो। पोइ माण्हू सियाणा जेकॾहिं हुन सां मिलंदा त उनखे चवंदा साईं तव्हांजो दिमाग़ बि ठीकु आहे न? चवंदा अल्हम्दुलिल्लाह सही आहे, बिल्कुलु मां ठीकु आहियां। बाबा तुंहिंजा हथ पैर भी ठीक आहिनि? हथ पैर भी ठीक। चए बाबा तुंहिंजो जंगन बंगन में तकलीफ़ भी ना आहे? चए न बिल्कुलु उहो भी ठीक है। चए साईं तव्हांजूं अखियूं नज़र वग़ैरह ठीक आहे? चए उहा भी सही आहे। हाज़मो वग़ैरह अंदर तबीयत में का बीमारी बुखार? चए कुछ भी ना आहे, ठीक आहे, मां बिल्कुलु ठीक आहे। पोइ चए बाबा इन्हीअ खे चइबो थी ख़ैरियत? चए तुंहिंजी मां। ॻाल्हि सम्झो था? अंग्रेज हिंदू जेकॾहिं नबीअ ते सड़े थो पियो, खाका बनाए थो त ख़बीस। ॻाल्हि सम्झो, इनखे छड़ो हुजूर जे नाले सां चिड़ा, पर हुजूर जी जेका तारीफ़ आहे उन सां चिड़ नथो खाई सघे। कीअं कीअं? बाबा सॼी दुनिया खां पुछो सखी भलो आहे या बखील भलो आहे? काफ़र भी चवंदो त सखी,
जेकॾहिं सखी जो तारीफ़ करे थो त ये मुंहिंजे सोहणे मोहम्मद जी तारीफ़ आहे जो सखियन खां भी वधीक हज़ारनि जा उठ हुजूर जन हिकिड़े ॾींहुं विराया हज़ार हज़ार उठ माण्हुनि खे ॾिनो 1000 उठ जी रक़म त कढो ॻाल्हि सम्झो छा आहे त एॾो वॾो हज़रत इमाम हसन खे हातिम ताईअ जो पुट पियो चवे त मुंहिंजो अबो सखियो हिकिड़े दरवाज़े खां अटो ॾींदो ॿिए दरवाज़े खां गे ॾींदो टे दरवाज़े खां माखी ॾींदो चौथे दरवाज़े खां कपिड़ा ॾींदो हा तुंहिंजो अबो एतिरो सखियो दरवाज़ा जुदा जुदा हा पर मुंहिंजे सोहणे जे हिकिड़े दरवाज़े मां ईंदो हो त ॿिए दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई न सखी जी तारीफ़ जेकॾहिं आहे त उहा सोहणे मोहम्मद जे अंदर आहे को चवे त बहादुर हो बहादुर भलो या बुज़दिल भलो त काफर भी चवंदो बहादुर भलो ते तो इहो मुंहिंजे सोहणे जी दरपर्दा तारीफ़ तो करे छो सॼी काइनात में वॾो बहादुर हो त मोहम्मद मुस्तफा अकेले सिर जंहिं सॼी दुनिया खे तब्दील करे रखी सघे फरमाऊं कोई न हूंदो त बि मां अल्लाह जो नालो दुनिया खे ॿुधाईंदुसि मूंसां को हले या न हले मां अकेलो भी मुकाबलो कंदुसि एडी दिलेरी दुनिया में कंहिं ॿिए माण्हूअ में न ॾिठी वई आहे जहिड़ी सोहणे मोहम्मद में ॾिठी वई अब को माण्हू चवंदो उन खां पुछा कयो त जेको अल्लाह खे सुञाणे थो उहो भलो या जेको नथो सुञाणे उहो भलो सभु चवंदा कंहिंखां पुछो त आलिम भलो इल्म वारो भलो या जाहिल भलो सब चवंदा त आलिम भलो ये वसफूं सारियूं जेके भी गणींदा वेंदो जंहिंखे भलो भलियूं वसफूं चइबियूं आहिनि उहे सारियूं सोहणे मोहम्मद में मिलनि थियूं याने दरपर्दा सोहणे जी तारीफ़ हर को करे थो खणी नाले ते इन्हनि काफ़रनि खे चिड़ हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे बाक़ी तारीफ़ उन सोहणे जी थी रही ॻाल्हि सम्झो छा आहे हिकिड़ो ॼमण त इहो आहे जिस्मानी हुजूर जी पैदाइश ॿियो ॼमण आहे रूहानी जिस्मानी पैदा थिया त नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला हो जॾहिं हुजूर ते गारे हेरा में क़ुरान लथो तॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह बणजी विया अब ॻाल्हि समझो थोरी जॾहिं क़ुरान आयो त सारो क़ुरान मुंहिंजे सोहणे मोहम्मद जी वसफ पढ़ियो छो त अम्मा आयशा खां पुछियो हुयो हुजूर जा अखलाक ॿुधा त अम्मा चयो अलहमदे खां वठी वन्नास ताईं पुट क़ुरान पढ़ियो थवे न ये क़ुरान सारो जो सारो मुंहिंजे सोहणे मोहम्मद जी वसफ ऐं अताउल्लाह शाह बुखारी जो जुमलो मिलायो त ॻाल्हि मथे चढ़ी वेंदी आहे वो चवंदो आहे जॾहिं नबीअ जी वसफ हे क़ुरान 23 सालनि में लथो सॼो क़ुरान नबीअ जी वसफ आहे त ख़ुदि अल्लाह मुझे नबी जी वसफ 23 सालन में पढ़े थो तो को मुल्ला मौलवी कलाक में नबी जी वसफ खत्म न थो करे जॾहिं रब 23 सालन में पढ़े थो नबी जी वसफ त ही क़ुरान ॿुधो ॿुधो नबी के बाहर तलाश न कयो ही क़ुरान सामित क़ुरान आहे त मुंहिंजो सोहणो मोहम्मद नातिक क़ुरान हे इल्मी क़ुरान आहे त इन सारी शैन जो अमली क़ुरान मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा हो तॾहिं त सहाबा हुजूर के क़ुरान सां मुशाबिहत ॾींदा हा बुखारी शरीफ में आहे आखिरी वक्त में मुंहिंजो सोहणे करीम जन जॾहिं पर्दो परे करे अबू बकर के ॾिठो त मुसल्ले ते निमाज़ थो पढ़ाए तने मुर्की करे तकियों पंहिंजे सहाबा दे सहाबा फरमा करीब असांजूं निमाज़ूं भॼी पवन हुजूर खे असां निमाज़ में ज़ियारत कईसे क अन्हा वरकत मुसफिन असांखे ईअं महसूस थो ॼण सफेद क़ुरान खोलियल आहे अब ॻाल्हि सम्झो था हा थोड़ो तवज्जो कयो क़ुरान खां मोहम्मद मुस्तफा जी तारीफ़ ईंदी हिकिड़ो चए पियो नबी नूर आहे या बशर आहे मां जो तू अञा ताईं न सुञातो अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे सोहणे खे कॾो को सुञातो तू माशर में भी परेशान हूंदे असां कॾो को हुजूर जे दामन में चिंबड़ियल तू सुञाणे ई नथो सघे न छो क़ुरान ॾे वेझो अचे त नबी समझ में अचे नबीअ खे बैतन में तलाश न कयो हिन क़ुरान मजीद में दोस्तों तवज्जो कजो मां इहा ॻाल्हि अॼु समझाइण वारो त बाहर न ॾिसो हिन में ॾिसो मूंखे चए पियो नूर आहे या बशर आहे
मां चयो हिकिड़ो मिसाल समझाया पोइ समझी वेंदे, पोइ क़ुरान बि तोखे ॿुधाईंदुसि त ॻाल्हि ज़हन में वेंदी। चई कहिड़ो मिसाल? मां चयो तमामु सवलो मिसाल। हैदर करार अलीउल मुर्तज़ा वञे पियो। केरु वञे पियो? सुञाणियो था? हज़रत अली। सभु चओ रज़ी अल्लाह। वो अज़ीम अली जेको इल्म जो दरवाज़ो, वो अली जंहिंखां सारा सिलसिला कादरी नक्शबंदी सोहरवर्दी तमाम सिलसिला दुनिया में अली। वो अली जेको मुझे सोहणे करीम जी प्यारी न्याणी बीबी फातिमा ज़हरा जो शोहर हो, हसन हुसैन जो अबू हो। वो अली, वो अज़ीम अली जंहिंजे लाइ हुजूर फरमायो अक़ज़ाहुम अली। अली सारी दुनिया में जल्दी फैसले करण में वधिक माहिर। अली में फैसले जी वॾी कुवत। ॿार चढ़ी वियो हिकिड़ो, ॿार चढ़ी वियो हिकिड़ो अहिड़े जबल जे किनारे ते जो उहो टुटल जबल हो। उन ते वज़न पवे त ॼाण किरे, ऐं जेकॾहिं ॿार उतां किरे उन जबल जे उन हिसे खां त हज़ारे फुट हेठि अची टुकड़ा टुकड़ा थी वञे। माण्हू परेशान, ॾाड़नि वारा चढ़ी विया, ॿार खे सॾनि पिया। ॿार अञा उन पासे वञे पियो जिथे मौत हो। ॻाल्हि सम्झो था? ॾाढा थकी पिया, ॿार मोटे ई न पियो जो माण्हू उन जे कढ वञनि त वज़न पवे जबल ते, अञा वधीक किरण जो ख़तरो वधी वञे। परेशान थिया, हेठि लही आया त हज़रत अली गुज़रे पियो। माण्हुनि चयो अली महिरबानी फरमायो, ॿारड़ो मथे चढ़ी वियो आहे साईं, का दुआ त कयो, नंढड़ो असांजो बचे, बिल्कुलु ख़तरे में बीठो, बर्बाद थी वेंदो साईं। सॼऊंसि था असां ॾाड़ी वारा, पर ॿार अचे कोन, अञा उन ख़तरे वारी जाइ ॾे। होश में आयो अलाए ना, दिल खोले वियो, दिमाग़ खोले वियो त मां कुझु बारीक ॻाल्हियूं खणी थो अचां, ऐं सम्झ में ईंदियूं इनशाअल्लाह जेकॾहिं ज़ोर सां ॿुधंदव। फरमायो त ॿार किरण वारो आहे। मुंहिंजे सोहणे अली फरमायो घबरायो न, इन जहिड़ो इन जेतिरो ॿार वठी अचो उनखे खेॾणो ॾेई मथे चाढ़े वञो। वॾनि सां न ईंदो, नंढड़ो नंढड़े खे ॾिसंदो त पंहिंजी जिन्स ॾे भॼंदो ईंदो। यकदम ॿारड़ो वठी खेॾणे सां मथे विया, उन नंढड़े उनखे सॾ कयो त अच खेॾूं, त ॿार भॼंदो आयो पंहिंजे उन ॿार ॾांहुं। यकदम पकड़े हैदर करार जे अॻियां आंदऊं, साईं तमाम मुश्किल हल करे छॾी। अली इन लिहाज़ खां मुश्किल कुशा हुयो जो इल्मी उक़दा मिंट में हल कंदो, बाक़ी मदद करण वारी ज़ात। छो त ख़ुदि अली थो चवे, जॾहिं ख़ैबर जो दरवाज़ो पटियो न मुंहिंजे अली, तॾहिं उन खां पुछो साईं ही कीअं दरवाज़ो पटियो? 80 माण्हू नथा खणी सघनि, तव्हां हथ हिकिड़े में। फरमाओ मा कला तो बाब खैबरम बिकुवती वलाकिन कलतहु बिकुवतिल्लाहि व नुसरतिही। ओ यारो मुंहिंजी ताकत न हुई, हथ मां अली जा हा, कम रब जलीअ जो। करामत चइबो ई न, करामत इनखे चइबो आहे जो हथ वलीअ जा हूंदा आहिनि, कम वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। हाँ, अलीअ में इल्म जा उक़दा खोलण जो वॾो मलको हो, इल्मी उक़दा मिंट में खोले। फरमाऊं पुट अची वियो न? हा से। अब मिसाल कुझु तव्हां पूरो करे छॾियो हूंदो, सम्झी विया हूंदो न? क़ुरान पढ़ा त पोइ समझ लो। भला क़ुरान शरीफ में लिखियल आहे कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार। रब साईं फरमाओ सारी इंसानियत जीअं ॿार किनारे ते मौत जे ते बीठो हो, रब कुरान में तो फरमाए सोने मोहम्मद खां अॻ में सारी इंसानियत जहन्नम जे खॾे किनारे बीठी। जहन्नम जे होश में आए? कुरान थो चवे, मां तो कोन थो चवां। कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार, जहन्नम जे किनारे ते तव्हां कुॾो पिया, अॼु न किरो सुभां किरो। अहिड़े हाल में रब तो फरमाए हुजूर खां अॻ में सारी इंसानियत जहन्नम में किरण वारी ही। फरिश्तो मोकिलियाऊं हा त अञा भॼो हा जहन्नम ॾे, डिॼी वञो हा।
तवां जी जिन्स जो मोकलुम तवां मझा मोकलुम इंसानन मां नबी मोकलुम उन तवां के सॾ कयो जे नंढड़ो नंढड़े दे भजंदो आयो तीअं तवां हुजूर दे भजंदा आयो त जहन्नम खां बचाए जन्नत जो वारिस समझो अलाई थोड़ो होश में वियो हे सादो आहे न के समझ में कीअं ईंदी ॻाल्हि कुरान पढ़े त ख़बर पए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम रब से तो फरमाए मुझो थोरो आतो ते जो तव्हां मझा इंसानन मझा तव्हां जी जिन्स मझा नबी मोकलियम तां जो सोनो करीम जी खाइण ॾिसी तूं खाइण जी सुन्नत वठे पीअण ॾिसी पीअण जूं सुन्नतूं तोखे मिलनि फ़रिश्तो त खाईंदो नाहे नूर त ॿार नाहे ॼणींदो नूर त घर वारियूं नाहे रखंदो तॾहिं त सोनो तोखे मोकिलियम त घर वारनि सां कीअं हलबो नंढड़नि सां कीअं हलबो ॿाहिरि वापार कीअं कबो फ़ैसला कीअं कबा मानी कीअं सुन्नत मुताबिक़ खाईंदे फरमाउन लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना तवां के एड़ो नबी दिनुम जंहिंजो उथण वेहण तवां जे लाइ उसवो आहे नमूनो आहे ॿियो को अचे हा त नमूनो न बणिजे हा इन करे तवां जी जिन्स मां नबी आंदो मसलो अञा ॿियो आहे जिन्स मां नबी आयो ॿाहिरों न आयो समझो समझो थोरो मसलो इन करे रब तो फरमाए पर हिकड़ी ॻाल्हि समझो थोरो हे ग़लति समझदो आहे त उलमाए देवबंद पाण जहिड़ो समझदा असांखे ख़बर आहे ओ ॼट तोखे कहिड़ो पतो सोने खे सुञाणनि त चओ क़ुरान वारा सुञाणनि अब नबीअ जी वस्फ़ त ही आहे न ॿियनि में त ख़दशो आहे त पाक आहे न ख़दशात मां ज़ालिकल किताबु ला रैब फी तारीख़ तब्दील थींदी ॻाल्हियूं बदल बियूं पर क़ुरान में तब्दीली इन करे हिन खे वठो त सही सुञाण मिलंदी अब ॿाहिरि सही सुञाण कोन मिलंदी तोखे जेका हिन मां मिलंदी इन जे करे यारो थोरो तवजो कयो अब हिकिड़ो पत्थर त उहो आहे जंहिं सां रोड ठाहींदा आहिनि रोडनि ते छा विझाईंदा आहिनि इहो बि पत्थर आहे न ॿियो पत्थर उहा जेके बादशाह लखनि रुपयनि जो मुंडीअ में विझंदा आहिनि ताज में सजाईंदा आहिनि पत्थर त ॿई पत्थर आहिनि त तूं असां रोड ते बिछाइण जहिड़ा पत्थर सोनो करीम जन त उहो अज़ीम आहे जो बादशाहनि जी ताज में हिकु जहिड़ो कीअं तूं असां ॻाल्हायूं त थुका निकिरनि सोनो ॻाल्हाए त नूर जूं लाटूं निकिरनि तूं असां पघर अचे त बदबू निकिरे पर सोने जो पघर ॿट्रेड़ा उम्मे सुलैम खणी थी वञे शादीअ में पंहिंजी कुंवार ऐं घोट खे थी लॻाए सॼे दुनिया जा अरब परेशान हुजनि ख़ुशबुनि जा शौक़ीन अम्मा ही काॾो ख़ुशबू वतो थी कहिड़ी बाज़ार मां त अम्मा थी चवे इहो ख़ुशबू बाज़ार जो न आहे सोने मुहम्मद जे पघर जा ॿ कतरा नबी अगों पोयों जाॾे काॾे थो ॾिसे अब बुखारी में हदीस आहे मां पंहिंजी थोरे थो न बुखारी में हुजूर फरमा पोयों सफ़ूं सिधियूं करे बीहो मां जीअं अगों थो ॾिसां तीअं पोयों बि मूंखे नज़र ईंदी आहे अब ॻाल्हि समझो तूं असां घुमऊं ज़मीन वेड़ बि न तुतवा लहुल अर्स हदीस में आ हुजूर जे पेरनि ते ज़मीन वेड़ बि वेंदी सहाबा फरमाओ असां हुजूर सां गॾु हुजऊं मैलनि जा मैल हिकिड़ी राति में मिंट में तय करे वञूं ज़मीन हुजूर जे कदमनि मां निकिरंदी पई पर जिन्स इन करे मोकिली वई जो तोखे कढ तॾहिं लॻंदे ॿार वॾनि सां न पियो अचे अब पाण जहिड़ो ॾिठाईंदा ओ इन लाइ त तोखे बचाए जहन्नम खां तूं किनारे ते बीठे हैं बर्बादीअ जे किनारे ते इन करे हे रब जी महिरबानी थी तंहिंजे करे सोना क़ुरान मां सोने जूं वसूं सुञाणे
मां जेका अॼु आयत पढ़ी आहे पर ॿिए मक़सद जे लाइ, पर इन में हुज़ूर जो झलकूं नज़र ईंदियूं। हिते हलाई त ॿिए कम जे लाइ, ॻाल्हि सम्झो था, पर इन में हुज़ूर जूं झलकूं आहिनि। छो त सॼो क़ुरान जॾहिं नबीअ जी तारीफ़ आहे त पोइ हे बि लफ़्ज़ उन जी तारीफ़ हूंदी। हाणे थोरो तवजो कयो, मां जेको पढ़ियो आहे इन में कारून जो ज़िक्र आहे। कंहिंजो वॾो मालदार माण्हू, तव्हांखे ख़बर आहे, क़ुरान मजीद बि चयो आहे त उन जी मिफ्ताह, उन जूं चाबियूं जेकियूं आहिनि, तनू बिल उसबा, वॾियूं गाॾियूं मज़बूत, उन जूं छड़े खज़ाने जूं चाबियूं, माना एॾो खज़ाने वारा, वॾो बंगलो, वॾी जाइ, वॾी बेहतरीन अंदाज़ ऐं वॾे तकबर ऐं वॾाईअ सां ॿाहिरि निकितो। कई सवारियूं हटो बचो जा नारा जीअं वज़ीर ईंदा आहिनि, वाह परे थो परे थो परे थो फलाणो थो, ईअं हिन सां बि कई हशम ख़दम। त कुझु नेक माण्हू बीठा, अब तवजो कजो थोरो, मां ॻाल्हि पंहिंजी ते थो अचां, थोरो तवजो कयो त मां क़ुरान शरीफ़ जी लाइन तव्हांजे अॻियां सिधी कयां त पोइ ॻाल्हि सम्झ में ईंदी। वॾे तकबर जे अंदाज़ में निकितो त माण्हू ॾिसी नेक चवण लॻा, काश यार एॾो खज़ानो असांखे बि हुजे हा, अहिड़ो बंगलो असांखे बि, अहिड़ी सवारी असांखे बि। पिजारो ॾिसी त हर को चवंदो जेकर मूंखे बि अहिड़ी सवारी हुजे। अब सम्झो था अलाए न मूंखे न मिली आहे त कम अज़ कम मुंहिंजो पुटु त DC डिप्टी बने। अब इहा तमन्ना थींदी आहे माण्हूअ जी त मुंहिंजो ॿार बि मथे हले, दुनिया में तरक़ी करे। रब साईं नेकन खे ॾेखारण पियो चाहे। जीअं उहो घर मां निकितो, रब तो फरमाए फखसफना बिही व बिदारिहिल अर्स, असां उन कारून खे पंहिंजे खजाननि जे घरनि सूधे ज़मीन में ॿोड़े छॾियोसीं। ज़मीन में माण्हू ॿुॾंदो त पाणीअ में आहे न, हे ख़ुश्कीअ ते ॿुड़ी। अलाह साईं जो वॾी ताक़त आहे न बाबा। रब साईं कॾहिं कॾहिं पंहिंजी ताक़त ॾेखारींदो। हिकिड़ी जाइ ते फरमाए उगरिकू व उदखिलू नारा, नूह अलैहिस्सलाम जी कौम खे पाणीअ में ॿोड़े बाहि में विधोसे। पाणीअ में, पाणीअ में विझी बाहि में पहुचायोसे। फिरौन छा में ॿुॾो? पाणीअ में ॿोड़े। रब तो कुरान मजीद में फरमाए अन्नारु युरज़ून अलैहा गुदुवन व अशिया, सुबह शाम बाहि ते पियो सेका ॾियूंसि, ॿोड़ियोसेसि त पाणीअ में पहुचायोसेसि बाहि। मुंहिंजी ॾाढा ॾिसो पाणी ऐं बाहि थो मिलायां, ॾिसो क़ुरान शरीफ़ जूं ॻाल्हियूं। फरमाऊं फिरौन खे पाणीअ में बाहि ॾिनमि, इब्राहिम खे बाहि में बाग़ बनाए ॾिनमि। तूं चवंदे पाणी ऐं बाहि कीअं मिलंदो? मोली सां ॻाल्हियूं त कुझु अकुल जूं त कयो। तरफ साईं बीजा हिते जवाब भी दे थो, चए थो हुवल्लज़ी युरीकुमुल बरक खौफन व तमआ व युनशिउस सहाब सिकाल। वो रब तो जो बरसात जे वक्त में बाहि जूं खेवणियूं भी ॾेखारींदो आ, विजूं भी पयूं किरंदियूं, मथों बरसात भी पई वसंदी। रब तो फरमाए तोखे त रोज़ानो ॾेखारींदो आ मां पंहिंजी ताक़त बरसात जे वक्त में बाहि ऐं पाणी मिलाए ॾेखारींदो आ। इतां समझी वठ त मां ॾाढो ख़ुदा आहियां। अब अल्लाह जी कुवत मञो, ॻाल्हि सम्झो। रब साईं कारून खे पाणीअ में न ख़ुश्कीअ ते ॿोड़े छॾियो। खसफना बिही व बिदारिहिल अर्स, खज़ाननि सूधे हलियो वियो। हाणे जेके नेक माण्हू आ उहे समझी विया त हे दुनिया चंद ॾींहंनि जी आ, बंगला इते ठाठियूं मारियूं पवंदा पिया हूंदा, हे सारी दुनिया जो सिंगार इते रहंदो, मूंखे त आख़िरत ॾे हलणो ई हलणो आ। चवन लगा वई का अन्नल्लाह यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिर। चवन लगा ही त अल्लाह जी आज़माइश आ, कंहिंखे ॾेई आज़माईंदो आ, कंहिंखां खसे आज़माईंदो आ। रब असांखे आख़िरत जो कमाल अता फरमा। हाणे आख़िरत तवजे में अचे,
ॻाल्हि सम्झो था न, जॾहिं ॾिसंदो आहे माण्हू त पोइ तवजो ईंदो आहे। रब साईं इहो तवजो ॾियारे, छो त असली ज़िंदगी नबी त इन लाइ ईंदा आहिनि न बाबा, दुनिया जूं शयूं मानी पचाइण थोरी सेखारींदा, इहा त तूं पाण सिखंदे, ज़रूरत पवंदई त पाण ठाहींदे। अब इहो मामिलो त सवलो आहे। हिकिड़ो मूंखे चए पियो साईं हे तव्हांजो तालिब इल्म सादो आहे, शादी करायूंसि था, हाणे भला हे कीअं सिखंदो घरवारी ॾे अचण वञण? मां चयो पाणे सिखी वेंदो, तूं छॾे सादो आहे त बसि हलाओ साईं, इन जे लाइ कोन सम्झाईंदो आहे, इन जे लाइ कंहिं सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे। इहो पंहिंजो पाण इंसान जी ज़रूरत आहे, मामिलो पाणे ठाहींदो, इनखे नथो सोचण जो मसलो। सोचण जो मसलो आख़िरत जो आहे, जेको ॾिसण में कंहिं लेबॉर्टरीअ में चेक करे नथो सघिजे। रब थो फरमाए इन्नल आख़िरत लहियल हयवान लौ कानू यालमून। असल जिंदगी आख़िरत जी जिंदगी थवे जेकॾहिं सही सम्झो था। हाणे माण्हुनि खे तमन्ना थी त असांखे आख़िरत खपे, आख़िरत खपे त रसूल जी ज़रूरत आहे, जेको रहनुमाई करे। इहो रस्तो ॿियो कोई ॾिठल न सम्झल आहे। सोणे करीम खे सभु कुझु ॾेखारियो वियो। रब साईं ही क़ुरान इन लाइ त मोकिलियो, हिन में इहे लफ़्ज़ फरमाए इन्नल तिल्क दारुल आखिरतु नजअलुहा लिल्लज़ीन ला युरीदून उलुवन फिल अर्ज़ि वला फसादा वल आकिबतु लिल मुत्तकीन। बुधो 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 तवज्जो सां। अब इहा मां आयत पढ़ी न, तिलावत कई। रब साईं फरमा आख़िरत जो घर उन्हनि जे लाइ अलाटमेंट था कयूं जेके वॾाई न कंदा, जेके ज़ोर सां वॾाई न कंदा। हाणे ॾिसो हुज़ूर खां पुछूं वॾाई छाखे चइबो आहे, ख़बर आहे तव्हांखे? इहा त साॻियो लफ़्ज़ आहे न, छड़ो लफ़्ज़ बदिलायो तूं। असां 25 ऐं 100 ॻाल्हि त साॻियो आहे। असां बाबा ये तकबर वॾाई ॻाल्हि साॻिया, तूं अरबी में चयो मां सिंधीअ में चयो, इन में फ़र्क़ु कोन्हे। हदीस में ईंदो आहे, हाणे थोरो सम्झो, थोरो तवज्जो में वियो। हदीस में ईंदो आहे हिकिड़ो नौजवान हुज़ूर जे ख़िदमत में आयो, चवण लॻो अल्लाह जा रसूल, मुंहिंजी टोपी सुठी हुजे, मुंहिंजा कपिड़ा सुहिणा हुजनि, मुंहिंजी जुती सुहिणी हुजे, मुंहिंजी सवारी भली हुजे, मुंहिंजो घर सुहिणो ठहियलु हुजे, इहा वॾाई आहे। हुज़ूर जन फरमाओ, तिरमिज़ी शरीफ में हदीस मौजूद आहे, पाण फरमाओ इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल। अल्लाह सुहिणो आहे, सुहिणाईअ खे पसंदि कंदो आहे। काथे रब चयो आहे त तूं कोझो रहो, तुंहिंजो सभु कुझु ठीकु ठाक हुजे, तुंहिंजी टोपी सुठी, तुंहिंजा कपिड़ा सुठा, तुंहिंजी सवारी सुठी, तुंहिंजो घर सुठो, इहा वॾाई न आहे। छो त क़ुर में ख़ुदि लिखियलु आहे, कुल मन हर्रम ज़ीनतल्लाहि लती अखरज लिइबादिही वत्तय्यिबातु मिनर रिज़्क़। रब साईं फरमायो मां कॾहिं ज़ीनत सिंगार करण मां हराम कयो आहे। भल सिंगार कयो, भल सुठा कपिड़ा पायो, भल सुठो खायो, सुठो रहो, तव्हांजा अमल सुठा, तव्हांजा अक़ीदा सुठा, तव्हांजा ख़्याल सुठा, इहा सभु सुठाई तुंहिंजी रब खे पसंदि आहे। इहा वॾाई, इहा वॾाई, अब तवजो कजो थोरो, इहा वॾाई छाखे चइबो? हाणे उहो नौजवान मुंहिंजी पियो साईं, पोइ वॾाई छाखे चइबी आहे? वॾाई पोइ कहिड़ी शइ आहे? हुज़ूर जन ॿ जुमला वॾाईअ जी डेफिनेशन, वॾाईअ जी तारीफ़ फरमाई त वॾाई चइबो थी हुआ बतरुल हक़ व गमतुन नास। मुंहिंजे सोणे फरमायो हक़ जी ॻाल्हि न ॿुधण इहा वॾाई थी, ऐं माण्हुनि खे घटि सम्झण इहा वॾाई। अब सम्झो अलाए पखो न हलाईंदो, तव्हांखे सर्दी थिए थी, मां त क़ुर पघारे छॾियो आहे मूंखे। अब थोरो आहे दरियूं तव्हां ते यार अलाए छा एॾी सर्दी आहे छा भला, एॾा मखलूक वेठे, दरियूं खोलियो त कुझु हवा त अचे, अजा पखो हलाए। थोरो थोरो तवजो कयो, तवजो कयो थोरो। अब वॾाईअ जी हुज़ूर जन डेफिनेशन फरमाई, ॿुधो
बतरुल हक व गमतुन नास, फरमाओ वडाई नालो आहे हक जी गाल न बुधण। चार मानू गजी आया तो दे अबा एडे तो जो छॾ पके चार मानू आया उन्हन तवा के चो त बाबा तो जो डो आ पाड़े जे मानन चो चंगन मुड़सन चो बाबा तो जो डो आ तू जो बस मुजो डो आ तभी मां वेठंदुस इना के छा चेबो जोर सा गालायो इना के वडाई चेबो थवे एडे एडे बुतो पर जे कने चार मानू दिसी तू चो यार मां जो डो हुजे या न हुजे पर तवा आया हो हक मुजो यो समझो थवे मुखे कबूल आ मां माफी भी वठंदुस। हुजूर फरमायो यो जन्नत यो अने ढेड़ो छडे यो जन्नती आयो आजिजी के माफी वरतई जन्नती बन जीवियो। खुदो मां ही कुरान खोले करे दिखारियो इन में लिखलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल गैब ना है ला यालमुल गैब इल्ला हु। कुरान तो फरमाए नबी जी जुबान तो ऐ सोना ऐलान कर त मां गैब कायनात जो गैब कोन बाकी इल्मी गैब त मुखे बुधायो। भाई कुरान से जो गैब हो अल्लाह गैब हो जन्नत गैब हो जहन्नम गैब हो वो तो नबी के बुधायो। शरई गैब सब बुधायो बाकी कायनाती गैब यो अल्लाह के मालूम। कुरान में या गाल मालूम हुई यार उठवे छा दिया मूंखे समझ में नथो अचे गाल सजी खराब क्यों था गाल समझो थोड़ी। कुरान में मां हिन के कढी आयत ॾेखारी तर्जुमो ॾेखारियो हे चए तो सही लिखियल वके आहे पर मां पंहिंजे पीर खे न छॾींदुसि जहिड़ो आहे तहिड़ो आहे मां उन जे कढां हिन खे छा चइबो आहे जोर सां ॻाल्हायो छो नथा यो वॾाई तो करे बतरुल हक मुझे सोने फरमायो न हक के न मञो वॾाई कई पर चवे हा हथियार सटे करे त कुरान सचो आहे इन खां वधीक ॿियो हक कोन्हे मां इन खे मञे वेठो त इहो जन्नती बणजी वियो। अब ॻाल्हि समझो था अलाए न वगमतिन नास हाणे थोरो हुजूर जे था अब हाणे अॼुकल्ह रायो छा था बारियाड़ीअ में कणक थी रहे समझो था अलाए कोन कणक जा दाणा हेठि वेंदा आहिनि त अलाह उन्हनि खे मथे कढंदो आहे जॾहिं मथे सीटजी वेंदा आहिनि त उनखे कटाए करे तिहारे तवे ते लेटराईंदो आहे हेठि विया त मथे खणंदो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको रब थो फरमाए हेठि वेंदो मां उनखे मथे खणंदुसि मथे सीट जी बीहंदो मां उनखे पाणो कटाए जहन्नम जे बाहि जा सेक हाणे हुजूर जन खां अल्लाह तो पुछे चॉइस तो वठे त सोना तव्हां बादशाह नबी थींदो या बाना नबी थींदो छो त के नबी बादशाह थिया सुलेमान अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम बादशाह नबी आहे रब साईं हुजूर खां पुछो साईं सोना तू बुधा पंहिंजो फैसलो तू बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे तो हुजूर जन फरमायो बादशाही रब तोखे थी सुहे शहनशाह त तू आहे मां त तुंहिंजो बानो थी रहंदुसि। रब साईं फरमायो सोना तू हेठाई वारी ॻाल्हि खईं ॿियनि नबियनि खे फर्श ते मेराज तोखे अर्श ते मेराज कराई। ॻाल्हि समझो थोरी हुजूर हेठि विया त इहो ई सबब आहे मेराज में हुजूर जन जी सिफ़त हबीब सैयद नथो आणे ईअं नथो चए सुभान अल्लज़ी असरा बि सय्यदिही न असरा बि अब्दिही ज़मीनी सैर में भी बे अब्दिही जॾहिं आसमाननि ते विया तॾहिं भी रब साईं फरमायो फअौहा इला अब्दिही मा औहा जो कुछ मुखे ॻाल्हाइणो हो मां रूबरू पंहिंजे अब्द सां बाने सां ॻाल्हाए छॾियो। ॻाल्हि समझो हेठि विया त मथे हलिया विया हे अल्लाह सां आजिज़ी ही मखलूक सां भी आजिज़ी मखलूक सां भी
खुद कुरान में हुजूर के हुक्म वख्फिज जनाहक लिल मुमिनीन। हाफिज बेठान को पूछो वख्फिज जनाहक ऐ सोना पंहिंजूं खंबड़ाटियूं मोमिनन जे लाइ झुकाए वे, सिधो थी न थोड़ो हीअं थी वे तांजो तुंहिंजी इहा नुमो वारी कैफियत मां अर्श वारे खे ॾाढी ॾिसो थोड़ो तवजो कयो त मां सम्झां। हुजूर जन मक्के मां निकता काफर हुजूर जे घर के भी कब्जो करे विया। 10 सालन खां पोइ हुजूर लश्कर जरार वठी 10,000 जानसार वठी मक्के के घेराव कयो। मानू डकिन पिया त जै बिलाल के त तलवारीअ ते सुमारींदासीं। अज उन जो मोहम्मद करीम अरबीअ जो बॉडीगार्ड बिलाल आहे। बिलाल चवंदो आहे हुजूर जन हदीस बुखारी में हुजूर जन जॾहिं काबतुल्लाह में अंदर वया बे सहाबी कोई न वयो। मां नबीअ जो बॉडीगार्ड उस मूंखां पुछो त बैतुल्लाह हुजे अंदर केड़े थंबन जे विच में हुजूर नमाज पढ़ी। उहा जाइ मां बिलाल के मालूम आहे, बे के मालूम ना है जो मां हुजूर जो बॉडीगार्ड। ॻाल्हि समझो काफर डकिन पिया त उहो बिलाल जैसा एड़ियूं तादियूं कयूं से अज हुजूर जो बॉडीगार्ड थी आयो आहे। बीबी सुमैया के बाद कयो से अज उन जो वारिस नबी मक्के जो बादशाह थी आयो आहे। मरी विया से बर्बाद थी वेंदा से ज़नीरा जूं अखियूं कढियूं से उन जा अगवान अज मक्के जा बादशाह थी आया आहिनि। खत्म थी वेंदा से पर हुजूर आजिज़ीअ जो अंदाज आंदो। फरमा अबू बकर उथी, उमर उथी, उस्मान उथी, अली उथी वञो चइनी पासनि रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन। ॿुधो चइनी पासनि हुजूर मोकिलिया चइनी यारनि खे वञो वञी माण्हुनि खे चओ ला तसरीब अलैकुमुल यौम। मां बादशाह नबी न आहियां, मां बानो नबी आहियां, मां एवज़ा वठण वारो न आहियां, मां माफ़ करण वारो नबी आहियां, मां गज़बनाकी न खणी आयो आहियां, मां रहमती रहमत खणी आयो आहियां। ऐलान कयो ऐ काफ़िरो कलमो पढ़ंदो त सहाबी बनाए जन्नत वठी वेंदो। कुराड़ी हिकड़ी डिजे थी पई। अगे नबी गरीब हो त मिलंदियों से मसला पुछंदियों से अज हेडो लश्कर काहे आयो मुलाकात किए थींदी नबी सा। बेचारी डिजे पई हुजूर जी निगाह पईजी वई। फरमाओ या उम्मी ताली ए अम्मा हेडे आ सोची डिजे। बुझो सोने करीम जा लफ्ज अना इब्नु इमरातिन ताकुलुल कदीद बिमक्का। मां उन माईअ जो पुट आहियां जेका तव्हां सां गॾु मुंहिंजी अम्मा आमिना सुकल गोश्त खाईंदी हुई। मां वॾो माण्हू जेॾो बि थी वञा पर तव्हां ग़रीबनि जो ज़ामिन त मां मोहम्मद आहियां। ॻाल्हि सम्झो थोरी होश में वियो त मां थोरो अॻिते वठी हलां। हुजूर जन था फरमान दुआ में अल्लाहुम्मा अना अब्दुक वब्नु अब्दिक वब्नु अमतिक नासियती बियदिक। ऐ अल्लाह मां तो जो बानो मां तो जे बाने जो ॿार आहियां। लफ्ज़ तो ॾिसो सोने जा अल्लाह। अबा हुजूर जे अब्बे जो नालो छा हो? अब्दुल्ला माना कंहिंजो बानो? ॾिसो हुजूर भी था फरमान अल्लाह मां भी तो जो बानो, मुंहिंजो अब्बो भी तो जो बानो, मुंहिंजी अम्मा भी तो जी बानी, मां तो जे बाने ऐं बानीअ जो ॿार आहियां। मुंहिंजी उम्मत जी ॿुध केॾी आजिज़ीअ सां रब खे पिया पुकारनि। फरमान लो दुई तो अला ज़िल्फिशातिन लअजबतहु। जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगीअ में को ग़रीब खुर पचाए मां मोहम्मद खे दावत ॾींदो त मां लअजबतहु मां ज़रूर उनी ग़रीब जी दावत भी क़बूल कंदुसि। हिकिड़ी औरत थी अचे हुजूर जी ख़िदमत में चवे थी सही मूंसां गॾु हलो। हुजूर जन फरमायो हजरत उमर तो फरमाए साणे के साईं नवन जो चरी माई थवे। हुजूर जन हजरत उमर के झटको ॾेई फरमायो पुट तूं चुप करे भी मां जीअं सियाणनि जो नबी आहियां तीअं चरियनि जो भी नबी आहियां। इन्हनि चरियनि जो मूंखां सवा ॿियो के। अल्लाह
हुजूर उन सां हलिया घिटीअ में, उहा पंहिंजी पोती लाइ चरी त हुई, पोती लाइ पाण वेही रही, हुजूर खे चई मिटीअ ते चरी त हुई। हुजूर जन मिटीअ ते वेहन पिया। हजरत उमर कुल्हन तां चादर लाहे हुजूर जे हेठां रखी, हुजूर जन ॿाहिरि कढी चयो उमर ही मुंहिंजी उम्मत यानी सॼी उमिरि मिटीअ ते वेठी आहे, मां 5 मिंट कुझु घड़ियूं इन ते मिटीअ ते वेठुमि, मुंहिंजो मर्तबो घटि न थींदो। उमर परे थी अॼु अर्श वारे खे ॾेखारियां त मां तुंहिंजी मखलूक जी केॾी ख़िदमत जे लाइ आयो आहियां जो मां मिटीअ ते बि वेही चरियनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधां। समझो तो सही। हुजूर फरमाओ इन मखलूक सां आजिज़ी करण जे करे मूंखे सिफारिश कुबरा मिलंदी। मां ड्रेग में नथो वञा छो त मां बि थकल आहियां, अॻिते बि ॿिया सॾनि था, अलाए पहुचूं अलाए कोन। बाल मां थोरो हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां, बुखारी में मुस्लिम में तमामु अहादीस जे किताबनि में मौजूद आहे। सारी उम्मत क़यामत जे ॾींहुं परेशान थी आदम जे दर ते। आदम अलैहिस्सलाम खे चवंदा साईं अल्लाह सां ॻाल्हायो, हिसाब किताब शुरू थे, 100 साल थी वियो आहे बीठा आहियूं, पघर में पुसूं था, एॾो आवाज़ यौम तनाद आहे, आवाज़नि जो ॾींहुं आहे, असांजा कन था फाटनि, अल्लाह खे एॾी कावड़ जो हिसाब किताब ई नथो करे। आदम तूं अबो आ, तूं सिफारिश कर। आदम चवंदो लस्तु लहा, मां बाबा लाइक न आहियां। इज़हबू इला नूह, नूह ॾे वेंदा, नूह चवंदो मां लाइक न आहियां। इब्राहिम ॾे वेंदा, इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो मां लस्तु लहा, मां लाइक न आहियां। ईअं थींदा थींदा आख़िर ईसा ॾे वेंदा, ईसा अलैहिस्सलाम चवंदो कोई ॿियो ॻाल्हाए न सघंदो, ॾस मां ॾींदुसि। छो त दुनिया में ईसा आयो ई इन अलाह मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद। फरमाओ तौरात सिधी करण ऐं ईसा जो कम हो नबी मुहम्मद जी बिशारत ॾे दुनिया से। आयो ई इन अलाह हो, आयो ई उते भी क़यामत में ईसा अलैहिस्सलाम दस ॾींदो, इहा आयत पढ़ंदो, हिन चूत खे कहिड़ी ख़बर। हे चरियो थवे हिकिड़ो, हे जे तो मां बस ये छड़ो झंडन ते नबी खे राज़ी कंदो, इनखे कहिड़ो पतो नबी जो। चई साईं तव्हां लिखियो आहे लियगफिर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र, नबी तो जो अॻां पोयां असां गुनाह माफ़ कयासीं, नबी खे गुनाह हुया छा? तो तव्हां कीअं लिखियो आहे? चई अड़े सोना बुखारी पढ़ त पोइ तोखे हिन जो जवाब ॾींदो। बुखारी में आहे त नबी त सभु गुनाहनि खां पाक, पर उहे पंहिंजूं कमियूं बेशूं पाण सम्झी वेही रहंदा, अल्लाह जे अॻियां जुरत ॻाल्हाइण जी न कंदा। इहो जुमलो असांजे सोहणे जे लाइ ईसा अलैहिस्सलाम पढ़ंदो त उन नबीअ ॾे वञो। बुखारीअ में हदीस लिखी पई आहे जंहिंजे लाइ क़ुरान में लिखियल आहे लियगफिर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र। इहो गुनाहनि जी माफ़ीअ जो जुमलो न, नबीअ खे जुरत ॾियण जो जुमलो आहे त सोहणा ॿिया नबी तरसी पवंदा, तूं वधी अचजांइ। ईसा इहा आयत थो पढ़े, ॻाल्हि सम्झो थोरी। हज़रत हुज़ूर जन फरमायो मूंखे नीरो आसमानी लिबास पाराईंदा ऐं मां मथे उघाड़ो हूंदुसि। साईं मथे उघाड़ो छो हूंदो? फरमाऊं उम्मत बदला छॾायां त पोइ पटका ॿधां। अल्लाह फरमाऊं मथे उघाड़ो हूंदुसि, खर साजिदा। ॿिया नबी चवंदा लस्तु लहा लस्तु लहा, असां लाइक न आहियूं। मां चवंदुसि अन लहा अन लहा, मां इन्हीअ जे लाइक आहियां जो रब मूंखे चई छॾियो हो जॾहिं सॼी दुनिया ख़ामोश हुजे, सोना ॻाल्हाइण वारो तूं हूंदे। ॻाल्हाइण वारो हाँ सोना ॿुधो ॿुधो ॿुधो। हुज़ूर फरमायो मां सजदे में किरंदुसि, सजदे में खर साजिदा, सजदे में वो सागी आजिज़ी जी ॻाल्हि अचे थी या न थी अचे? फरमायो मां न पाए सजदे वारो अंदाज़ आणींदुसि, सजदे में रब जी अहिड़ी तारीफ़ कंदुसि
जो रब जी कावड़ लही वेंदी गज़ब घटजी वेंदो मूंखे चवंदो या मुहम्मद इरफा रासक सलतोता वशफ तुशफा ऐ सोना मुंह मथे करे भी सवाल कर त ॾींदा वेंदासे सिफारिश कर त छॾींदा वेंदासे फरमायो यो मर्तबो मूंखे इन करे मिलियो आ जो मां मखलूक सां भी आजिज़ी कई रब सां आजिज़ी कयमि त मेरा आज मिलियो मखलूक सां आजिज़ी कयमि त जाते सॼी दुनिया गूंगी हूंदी उते ॻाल्हाइण वारो मां हूंदुसि अब आजिज़ी वॾी शइ वॾाई न कजो ऐं वॾाई जी माना मां तव्हांखे सम्झाई त हक़ जी ॻाल्हि खे इनकार न कजो वॾाई नालो आहे तो पाण खे वध न समझो हजरत जन वडन जो हजरत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह वडा वक्त जा कुतुबुल अक्ताब जने हज ते विया मोटी आया त मानुन चो से वलियन के वली सुञाणदा आहिनि ता मक्के मदीने में वडा वडा वलियन सां मिलिया हूंदो केड़न वलियन सां मिलिया साईं थोरो ॿुधायो त सही असां त हजरत जन रोई करे फरमायो पुट मक्के मदीने में जाडे तकिया पियो सब वली नजरन पिया एकड़ो किनो त हमादुल्लाह इहो हुयो या वलीअ जी निशानियां जेको पाण खे घट ॾेखारे चो इहो सब खां वध इहो सब खां ॻाल्हि सम्झो था अलाए ओ या वलीअ जी निशानी हजरत ज़िन्नून मिस्री मस्जिद में पियो हूंदो वो मस्जिद जे मुतवली चुस त ॿाहिरि ॾेई छॾींदो कर मस्जिद खे हे जो आयो मस्जिद में पंहिंजो बिस्तरो खणी जंग में हलियो महीने ॾेढ खां पोइ मस्जिद जे मुतवलीअ खे मिलियो ॾे तोखे छड़ो एतिरी ॻाल्हि कयमि त बाबा मस्जिद खे ॿुहारी ॾे तूं वरी बिस्तरो ई खणी हलियो वएं त ज़िन्नून रोई करे चयो यार मां मस्जिद में जो ॾिठो त कख काना बि नूर सां ॿरनि पिया ॿियो गंद त मस्जिद में कोन पियो नज़रे मां पाण खे ॾिठो त मां किने में किनो मां हुयुसि मस्जिद खे मुलविस कयूं पियोसि तंहिंजे करे पाण खे खणी अची झंग में सटियो समझो खमतुन्नास हुजूर जन फरमायो पाण खे मथे न पटजो पाण खे नबी खे सुञाणियो कुरान जे ज़रिए नबी जी आदमी ॾिसो ॿियनि खे तो सॾ करे त जन्नती तॾहिं थींदो जॾहिं वॾाई पाण बि तो उहा ॻाल्हि करे थो ॾेखारे ॻाल्हि सम्झो था न इहो आहे क़ुरान जो अमली क़ुरान हुजण हे इल्मी कुरान हो तो हु अमली कुरान हो इन अंधे के जड़ो जलूस कढना एक मिशन नबी आ अब आप बियो जशन नबी आ जशन नबी अबू लहब जी सुन्नत आ मिशन नबी के संभारण अबू बकर जी सुन्नत नबी का पोइ सजी मिशन के कें संभारियो मुझे सोहणे सिद्दीक़ अकबर सब चो रज़ी अल्लाह हो अनो त सोना हिन देवबंदिन के मिशन नबी मिली आ हुन के जशन नबी मिलियो आ पो हुन जो अगवान हुआ असा जो अगवान सिद्दीक़ अकबर एकड़ी गाल समझी छडियो बस आखिरी गाल तो बुधाया अल्लाह से आदम अलैहिस्सलाम के पैदा कयो हुन का अग में शैतान पैदा थेलो अल्लाह से शैतान जने बेफरमानी कई त चई त तू हिन के वनी वर भल भुला आदम के दिसऊं आदम के आजमाइंदास शैतान हिन ते मुसे चई से हाने माके ताकत दियो शैतान जो त मां आदम के भुलाया रब से फरमाओ आदमी हिकड़ो पैदा थिंदो तो जा 10 पुट पैदा थिंदा हुन जो हिकड़ो तोहां जा तो के 10 मिल्या थी हाने वनी विड़ वनी दिसऊं आदम के जो खबर पई त आदम भी भजंदो आए अल्लाह सही उन जालिम के दिनो थी एडी ताकत जो 10 जना जो माके चिंबड़न तरफ सही फरमा तू घबरा न तो दे तो के जोरी कोन लेटाइंदा तो के छड़ो सद कंदा परे अल्लाह तलुमुनी वलुमु अनफुसको शैतान चंदो क्या मजे दी तमा पाण थोड़ो लड़ी आयो मां तो छड़ो ये बुचकार दींदो त हे भी रस्तो अथो अल्लाह से आदम के जो तो के दसींदा को न बाकी तोड़े मां वरी किताब मोकलिंदुस नबियन जो सिलसिलो कायम कंदुस हिदायत तो जे अॻियां रोशन थी वेंदी तू हरूबरू कढ न लग जाए जैसे ठीक है
शैतान सोचे सोचे बीठो त इहो कम घणा ई थोराईअ जो, छो त धनार हिकु हूंदो आहे रिढा त बि हिकिड़ो सभ खे हक़ ॾींदो आहे। सिज हिकिड़ो हूंदो आहे, सितारा किरोड़े हूंदा आहिनि, पर सिज सभिनी खे लटे वेंदो आहे। हे आदम मां खे लटे वेंदो, भली हिकिड़ो हुजे, अलाह खां का ॿी ताक़त वठ। रब साईं ॾियायो साईं हाणे वरी ॿीहर, चए छाजे लाइ आयो ॿीहर? चए साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ॿीहर न ईंदे? चए ॿीहर न ईंदुसि। चए कहिड़ी ॻाल्हि? चए साईं 10 सां कमु न हलंदो, मूंखे ॿी ताक़त ॾे। चए हाणे बसि तोखे ताक़त इहा ॾिनमि, यजरी का मजरी दम, तूं इंसान जे अंदरि घिरी वेंदे, इहा अंदरि वञण जी तोखे ताक़त ॾिनी अथमि, वञ आदम जे अंदरि वे। आदम खे जो ख़बर पई त भॼंदो आहे, साईं हाणे मां हुनखे त अंदरि वे, हाणे त तबाही कर, हाणे मां कीअं भॼंदुसि? तो कुफरत काब बरखेज़त कुजा मानद मुसलमानी, तो जंगज खान बरखे। अब चौकीदार वे हर ॿाहिरें चोर जे लाइ, छोरो जो पंहिंजो चोर हुजे, हाणे काॾे वञे? मसलो त अंदरि जो थी वियो। ॾाढो परेशान थियो आदम अलैहिस्सलाम, भॼिया साईं हे त वॾाए छॾियो, अंदरि वेठो त हाणे त मूंखे सम्झ में ई न ईंदी ॻाल्हि, त मां थो सोचां या उहो तो हरामी विझे पंहिंजी सोचा। त रब साईं फरमा तूं बि घबरा ना, तूं ॿीहर न अचे। चए न ईंदुसि साईं, त मूंखे ताक़त त ॾे न। चए तोखे ताक़त इहा थो ॾियां, 100 साल तोखां ही बुराई करे, 1000 साल बुराई कराए शैतान, पर तूं जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं तवजो करे चयो अल्लाह मूंखे मुंहिंजा गुनाह माफ़ कर, त हिन जे 100 साल 1000 साल जी बुराइनि ते पाणी फेड़े तोखे माफ़ी ॾियण वारो मां अल्लाह। या इस्तग़फ़ार जो पावर तोखे ॾियां। अब सब पढ़ो अस्तगफिरुल्लाह रब्बी बिन कुल। इहो वॾो पावर। हाणे शैतान सोचियो त इहो पावर त हिनखे अहिड़ो मिली वियो आहे, वरी वञणो बि न आहे अलाह जे दर ते। हे त हाणे जॾहिं चाहमि जेतिरो हिनखे भुलायमि, हिकिड़े ॾींहुं इस्तग़फ़ार पढ़ंदो, मुंहिंजो सॼो कमु पाणी। अब मीटिंग घुराई शैतान, तवजे में आयो अलाए न आहे। शैतान मीटिंग घुराई त हाणे हिनखे कीअं भुलायां, मूंखे त सम्झ में नथो अचे। त नंढनि वॾनि नेठ सोचे सोचे हिन बि हरामी दिमाग़ विढ़ाए विढ़ाए हिकिड़ी तरकीब कढी। चए त हिन खां बिदत करायो। बिदत वॾे में वॾो गुनाह हुआ, ज़िना खां बि मथे, चोरीअ खां बि मथे, क़त्ल खां बि। ॻाल्हि सम्झो त मां सम्झायां कीअं मथे। साफ़ मामिलो आहे बाबा, तूं बुराई कंदे त तुंहिंजे दिलि में निदामत ईंदी, यार मां ग़लति कमु। हिकु न हिकु ॾींहुं तौबा वठंदे ऐं उहा उन बदमाश जी बदमाशी ख़तम थी वेंदी ऐं तुंहिंजी तौबा क़बूल थी रब जे वेझो थी। पर बिदत अहिड़ो गुनाह आहे जेको दीन सम्झी कंदो आहे माण्हू, बुराई सम्झी। फटाका हणण, झुमरियूं पाइण, आ गया रसूलुल्लाह, सायूं झंडियूं, हाणे इहो साॼो गुमराही आहे, गुनाह आहे। ॻाल्हि पर करे छाजे लाइ थो सम्झे थो त सवाब आहे। जॾहिं सवाब सम्झे त इहो तौबा कंदो। शैतान हरामी अहिड़ी रिथ कढी आयो आहे जो हिनखे तौबा खां कीअं कढां, जॾहिं दीन सम्झी बुराई कराईंदो मांसि न, हूंदी बुराई पर दीन सम्झी कराईंदो मांसि न, पोइ तौबा छो कंदो? चवंदो मां दीन थो कयां, मूंखे त सवाब मिलंदो। 30 12 40 ईअं दॿे वियो न अंदरि। ॻाल्हि सम्झो था न। हाणे इहो तौबा कंदो, चवंदो मां अबे जी ख़ैरात थो कयां, कंदो तौबा। मसलो इहो ॾुखियो अथवे सोणा, थोरो तवजो कयो। हे रबीउल अव्वल में जेके हुन हरामी बिदआत शुरू कयूं हुन, ऐं दीन जे नाले सां, छाजे नाले सां? हाणे इनखे तौबा बि नसीब न थींदी। ज़िना खां माण्हू तौबा कंदो, चोरीअ खां माण्हू तौबा कंदो, क़त्ल खां माण्हू तौबा कंदो, पर जंहिंखे दीन सम्झे थो उन खां तौबा त करणी कोन्हे। इतां सम्झी वठो त चोरी ज़िना भली आहे, पर इहो बिदती बणजण वॾी गंदगी आहे। ॻाल्हि सम्झो था अलाए न? उनखे बि भलो न चऊं, चोरी ज़िना खे, उहो बि ख़राब आहिनि, पर एतिरा ख़राब न आहिनि जेतिरो ही ख़राब, जेतिरो। त दुआ कयो अल्लाह से असांखे बिदती न बनाए।
मुवहिद बनाए, नबी जो मुत्तबे बनाए। गुनाह कमियूं बेशियूं सभिनी इंसाननि मां थींदियूं आहिनि। हुजूर फरमायो गुनाहगारो घबरायो न, शफाअती मुंहिंजी सिफारिश थींदी बि वॾनि गुनाहनि वारनि सां। नंढड़ा त पाण छॾिजी वेंदा, हेठि मथे थी मड़े उहे निकिरी वेंदा, मां त कंदुसि वॾनि खे। तव्हां घबरायो न, तौहीद खे संभाले रख। हुजूर खां पुछूं साईं मन असदुन नास बि शफाअतिक या रसूल अल्लाह, सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे। साईं तव्हांजी इहा सिफारिश कहिड़े माण्हूअ खे मिलंदी, उहो कहिड़ो बख़्त वारो हूंदो जंहिंजी तव्हां सिफारिश कंदो। त हुजूर फरमायो जेको मल्ला युशरिक बिल्लाह, जेको अल्लाह सां शिरक न कंदो, इंशा अल्लाह यनालो शफाअती, उनखे मुंहिंजी सिफारिश ज़रूर पहुचंदी। त इन्हनि खे झलियो, दोस्त हुजनि, अहबाब हुजनि, चो इन जलूस में शरीक ज़ोर सां शरीक। बाबा इहो अहिड़ो गुनाह हुआ जो चोरी ज़िना खां बि। तो दुआ क्यों अल्लाह मुझे हाज़िरी कबूल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बिग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा नस्अलुकल हुदा वत तक़वा वल अफ़ाफ़ वग़िना नस्अलुक बिरहमतिका या